खैरपुर में महराण इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे कचनि मुलाज़िमनि मुस्तक़िल न करण वारे अमल ख़िलाफ़ 72 कलाकनि वारी शुरू कयल बुख हड़ताल ॿिए ॾींहुं बि जारी रखी। उन मौक़े ते सियासी समाजी क़ौमपरस्त अॻवाननि ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि तोड़े कारकुननि मुलाज़िमनि जी बुख हड़ताली कैंप ते पहुची संदन एहतिजाज जी हिमायत कई ऐं सरकार खां घुर कई त मुलाज़िमनि खे मुस्तक़िल करे उन्हनि में पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे। बुख हड़ताली कैंप में फंक्शनल मुस्लिम लीग के अगवान हाजी इमाम बख्श पलपोटो, हाजी अब्दुल गनी पलपोटो, अब्दुल जब्बार ट्रगड़, मंजर अली जलबानी, फजल रहमान ट्रगड़, GSN तहरीक के मरकज़ी चेयरमैन शबीर जमाली ऐं ॿियनि चयो त मुलाज़िमनि जो मुतालबो जाइज़ आहे, तंहिं करे सिंध सरकार उन्हनि जो रोज़गार खसण बदिरां उन्हनि खे पको करे त जीअं उन्हनि जा कुटुंब बुख ऐं बदहालीअ जो शिकार थियण खां बची सघनि। अॻवाननि उन मौक़े ते मुलाज़िमनि पारां 18 नवंबर ते ऐलानियल धरणे में भरपूर शिरकत जो ऐलान कयो। होॾां मुलाज़िमनि नौरोज़ ख़ान जमाली, शकील ट्रगड़, मज़हर सुमरो, हैदर ख़ासकेली, फ़रतुल्ला पलपोटो, फैसल मेमुन, राशिद जुमाणी ऐं ॿियनि जो चवणु हो त मुस्तक़िल करण लाइ पहिरें मरहले में 72 कलाकनि वारी बुख हड़ताल शुरू कई वई आहे। उन जे बावजूदि जेकॾहिं पको न कयो वियो त ॿिए मरहले में 18 नवंबर ते महराण कॉलेज जे मेन गेट आॾो एहतिजाज तौर धरणो हंयो वेंदो। हिननि सिंध सरकार खे अपील कई त असांखे मुस्तक़िल करे बेरोज़गारी खां बचायो वञे।